अल्लाह साईं जी राह में ॾियण छो थींदो आहे सजायो। अल्लाह कंहिंजो बि थोरो न रखंदो आहे। अल्लाह साईं जी राह में जेको ॾींदो आहे त अल्लाह साईं उनखे ॿीणो टीणो चवणो करे ॾींदो आहे। तो हीअ कहाणी बि इन हिसाब सां आहे। हिकु सखी बकरार जी कहाणी आहे। तो दोस्तो, कंहिं इलाइक़े में हिकु ग़रीब बकरार रहंदो हो। बकरार जी शादी, 4 ॿार हुनजा। बकरार जो कमु बकरियूं घेटा रिढूं उन वटि जेको चारींदो कंदो, पंहिंजो जान गुज़र सफ़र उन्हीअ माल मवेशी ते हुनजो हूंदो हो। घेटो या रिढ विकिणी करे खपाए उन मज़ा पंहिंजे घर जो गाॾो गुज़र सफ़र हलाईंदो हो। हाणे हिकु चकर हिन वटि घर में खाइण जे लाइ काशे न रहियो। ज़ाल चवणु लॻी, हिनखे त ॻाल्हि ॿुध, घर में खाइण जे लाइ कुझु कोन्हे, छा पचायां जो बचनि खे खारायां। हाणे हीअं तूं कर, हिन मज़ा का बकरी का रिढ या को घेटो वञी विकिणी आहे त जीअं पंहिंजो जान गुज़र हले ऐं उतां शहर मज़ा सीधो सामान वठी आ। चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त ॻाल्हि ॿुध, रिढूं सभु ढुकियूं, बकरियूं बि सभु ढुकियूं आहिनि, पर हाणे ढुकी शइ खे विकिणणु कीअं वञा। उहा सुभाणे पाण झलींदासीं त वधंदी कंदी ऐं उन मज़ा पाण खे फ़ाइदो थींदो। पर हाणे सिर्फ़ु हिकिड़ो घेटो आहे, जे अगरि चवीं त पोइ उहो विकिणी अचां। भाई चवणु लॻी त चलो ठीकु आहे, बकरियूं रिढूं वरी वियामदियूं, वरी वाधारो थी पवंदो, इहो घेटो वञी विकिणी आहे ऐं पोइ इन मज़ा पंहिंजो जान गुज़र हलायूं ऐं उतां सामान सीधो वठी अचिजे। बच्चा बुख ते आहिनि। मुड़ुसु चवणु लॻो, उहो बकरार पंहिंजी ज़ाल खे त चलो ठीकु आहे, आऊं वञा थो, सुबुह वारो अञा टाइम हुजे। घेटो हिन उतां हिन कायो, घेटो कायो, अचे पियो, रस्तो वठियो, चवणु लॻो त हाणे वञा किथे, पीड़ी ते वञी खपायां हिनखे। हाणे रस्तो वठियो, आयो पिए त अॻियां हिन जी नज़र पई त हिकिड़ो हमरा आहे, उहो बि वञे पियो, उन वटि 7 घेटा हुजनि। हाणे उहो बि को 7 घेटा कायो वञे पियो विकिणणु। हिन ॾिठो त इहो हमरा लॻे थो, इहो बि घेटा कायो वञे पियो विकिणणु, वञी इन खां हाल अहिवाल कयां। जेकरि इहो बि घेटा विकिणणु वञे पियो त इन सां आउं बि गॾियो वञा। 7 घेटा इन जा त हिकिड़ो मुंहिंजो आहे। आयो अची उन हमरा खां पुछा करणु लॻो त अदा ॾे ख़बर किॾां थो वञी। चई, अदा आउं वञा थो घेटा खपाइण, 7 घेटा मुंहिंजा आहिनि, वञी खपाए अचां। चई, अदा पोइ जेकरि तूं वञी तो 7 घेटा तुंहिंजा आहिनि त पोइ गॾु आउं बि हलां थो, हिकिड़ो घेटो मुंहिंजो बि अची। भले ठीकु आहे, 7 घेटा मुंहिंजा आहिनि, हिकिड़ो तुंहिंजो आहे, हिकिड़े खां 2 चङा, 2 ॼणा हलूं था ॻाल्हि मुहाड़ कचारी कंदे कंदे। हाणे 2 निकिता, 7 घेटा हुनजा, हिकिड़ो घेटो हिनजो, 2 हमरा ही कचारी कंदा, उहो माल हकिलींदा काहींदा हाणे अचनि पिया। हाणे पीड़ी त तमामु परे हुई, शहर तमामु परे हो, अचनि पिया। उहो रस्तो वठियो, विच में जबल बि हुआ, सो लहणो चढ़णो किथे घस सिधो बि हो। अचनि पिया, हिननि जो गुज़र हिकु अहिड़ी जॻह तां थियो, उते सिर्फ़ु हिकु घर ठहियलु हो, हिकु झूपड़ी ठहियलु हुई। उन झूपड़ी जे ॿाहिरां, उन लोड़े खां ॿाहिरां 3 मासूम ॿार सो बीठा हुजनि, सो हिते हुते राह पिया ॾिसनि ऐं रोइनि पिया ज़ारो ज़ार। हिते बकरार चवणु लॻो उन हमरा खे त, यार हीअ 3 मासूम ॿार जेको घर खां ॿाहिरि, लोड़े खां बि ॿाहिरि कंहिंजी वाट ॾिसनि पिया ऐं रोइनि छो पिया। हली हिन खां पुछा करियूं। ॿियो हमरा जेको गॾु हो, सो बकरार चवणु लॻो त भले ठीकु आहे, हल त हली हिननि खां पुछा करियूं। बकरार बि आयो ऐं माल गॾु सांस हो, सो बि काए ओरियां वेझो आया। बकरार आयो, पुछा करणु लॻो उन 3 मासूमनि खां, ॻाल्हाईंदड़ हुआ। चई, अबा अव्हां सां ख़ैरु आहे, जेको अवी ॿाहिरि बीहो हिॾां होॾां ॾिसो पिया ऐं रोयो पिया, ख़ैरु आहे अव्हां सां, छाजे करे रोयो पिया पुटु। त इन मज़ा हिकिड़ो ॻाल्हाइण लॻो, चवणु लॻो त चाचा साईं, कल्ह खां वठी असांजो बाबा वियो आहे, अञा नाहे वरियो। असीं बुख ते आहियूं, असीं असांजे बाबे जी राह पिया ॾिसूं। सो वियो उहो शहर, असां वटि खाइण जे लाइ घर में का शइ कोन्हे। चयो त असांखे त आउं वञा थो, कुझु सीधो सामान उतां वठी ईंदसि। सो कल्ह खां वठी अञा ताईं वरियो कोन्हे, असीं बुख ते आहियूं, असीं बेहाल आहियूं। तंहिंजे करे ॿाहिरि असांजे बाबे खे असीं ॻोल्हियूं पिया, बुख बि असांखे तमामु जाम लॻी, तंहिंजे करे असीं रोयूं पिया। चई, अबा पोइ अव्हांजे घर में ॿियो केरु आहे। चई, असांजी अम्मा आयो आहे, घर में सुती पई आहे। चई, अव्हांजी अम्मा घर में सुती पई आहे। चई, हल। बकरार आयो, अंदरि उन घर में 3 मासूमनि खे वठी। अंदरि छा ॾिसे त माई सुती पई हुजे, 6-7 ॾींहंनि जो ॿारु गॾु पासे में सुतो पियो हुजे। सो उन ॿार खे नऊं जनमु ॾिनी, ताज़ो ॿारु ॼणियो, सो उथी न सघे। अची हुन खां हाल अहिवाल कयईं। माई चवणु लॻी त अदा मुंहिंजो मुड़ुसु वियो आहे शहर, कल्ह खां वठी बुख ते आहियूं, आउं उथी बि नथी सघां। सो मुंहिंजा बच्चा बि बुख ते आहिनि, मुंहिंजो मुड़ुसु अञा कोन वरियो आहे, कल्ह खां वठी जीअं वियो आहे, सामान सीधो वठणु अञा कोन वरियो, मुंहिंजा बच्चा बि बुख ते आहिनि, ऐं पाणी बुख ते आहियां। मूं हीउ नंढिड़ो ॿारु ॼायो आहे, 5-6-7 ॾींहं थिया आहिनि, उथी बि नथी सघां। बकरार खे रहम अची वियो, सो चवणु लॻो उन हमरा खे त, यार ॻाल्हि ॿुध, घेटो हिकिड़ो पाण कोई ऐं हिन बचनि खे हिन माई खे खारायूं।
हिकिड़ो घेटो कोयूं था पोइ उन में अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो। इते उहो हमरा चवण लॻो नी बकरार यार ॻाल्हि ॿुध, तूं तुंहिंजो घेटो कोहीं त भले कोह, बाक़ी आऊं न ॾींदसि, ईअं आऊं कोन कंदसि। चए दादा चलो ठीकु है, जे अगरि तूं नथो करीं त इहा सखावत आऊं थो करियां, इहा कुर्बानी आऊं थो ॾियां। हीअ यार न मासूम बच्चा यार बुख ते आहिनि, माई वीचारी हींअर ताज़े ॿार खे जनमु ॾिनो, हीअ बि बुख ते आहे। अलाह ॾींदो, बाक़ी आऊं हीअ घेटो ज़बह करियां थो। हाणे उन हमरा खे बि झलियो, ॿिनि ॼणनि थी उहो घेटो कुठो, जेको हिन बकरा जो घेटो जेको काहियो पियो विकणु। हाणे उनखे ज़बह वग़ैरह करे गोश्तुनि जो ठाहे तयारु करे ऐं लॻो उनखे पचाइण, माना रधणु लॻो, रधे ठाहे करे हाणे उहो गोश्त ॾिनी उन मासूमनि बचनि खे ऐं उन माई खे ॾिनी। उन्हनि वीचारनि गोश्त खाधो, बुख ते हुआ वीचारा कल्ह खां वठी, 2 ॾींहं थी हलिया सो उन्हनि खाधो कयो। मासूमनि खे जॾहिं हिन खारायो, माई खे बि खारायो, कुझु पाण बि खाधी, कुझु उन हमरा खे बि खाराई। हाणे खाराए करे सभिनि खे बाक़ी ॿियो गोश्त जेको बचियो उन घेटे जो, सो माई खे ॾेई चवणु लॻो त हीअ गोश्त आहे ऐं वधीक वरी बि अव्हांखे अञा बुख वग़ैरह लॻे त ठाहे ॿिया खाइजो। हाणे उन माई खां उन मासूमनि खां उहो बकरार मोकिलाए ऐं उन हमरा खे वठी उन जा 7 घेटा काहे वरी उतां निकिरी पिया। हाणे हिन वटि घेटो हुजे ई न, थोरो पंधु अॻियां विया त हिते उहो बकरार चवणु लॻो उन हमरा खे जंहिंजा 7 घेटा हो सो विकण बि वियो। उनखे चवणु लॻो त यार ॻाल्हि ॿुध, तो वटि त आहिनि 7 घेटा तुंहिंजा, तो हाणे तूं भले वञु, तूं वञी विकिणी हिननि खे पंहिंजो जान गुज़र हला वञी सामान सीधो वटि, मूं वटि त घेटो आहे कोन, मूं त ॾेई छॾियो उन मासूमनि बचनि खे, उन्हनि खे खाराए छॾियो। आऊं हाणे वञा थो हेॾां, थोरो ई अॻियां मुंहिंजो हिकिड़ो माइटु आहे, हिकिड़ो दोस्त आहे, हिकिड़ो माइटु आहे, वञी उनखे चवां थो जे अगरि उहो पैसा मूंखे ॾिए थो त पोइ आऊं ईंदसि शहर, पोइ उतां सामान सीधो पंहिंजे बचनि जे लाइ वठी पोइ वापसी वरी मोटींदसि। तोखे मोकल आहे, तूं भले वञु, आऊं वञा थो मुंहिंजे माइटु मुंहिंजे दोस्त ॾांहुं। त हिते उहो हमरा चवणु लॻो, जंहिं वटि 7 घेटा हुआ सो चवणु लॻो चलो ठीकु आहे दादा, तोखे इजाज़त आहे, तूं भले वञ, आऊं पंहिंजो रस्तो वठियो थो वञा। हाणे जेको हमरा जंहिंजा 7 घेटा सो इन खां मोकिलाए पंहिंजा 7 ई घेटा काए उहा रस्तो उहा वाट वठी वञणु लॻो। हीअ बकरार वरी उतां ई ॿियो रस्तो वरितईं, चवणु लॻो त वञा मुंहिंजे माइट जे घर। हाणे हलंदे फिरंदे अची शाम वारो टाइम थियो, सॼी लथे वारो टाइम अची उन जे घर पुॻो, उन सां हाल अहिवाल कई, मिलिया कया। त हिते उहो बकरार चवणु लॻो उन हमरा खे, चए अदा हाणे आऊं हिकिड़ो कमु तो में विझी आयो आहियां, दोस्त मुंहिंजो आहे, माइटु मुंहिंजो, जे अगरि कमु करीं। चए अदा कहिड़ो कमु आहे, हुकुम कर। चई कमु इहो त कुझु पैसनि जी मूंखे यार ज़रूरत आहे, जे अगरि कुझु पैसा मूंखे ॾींदा मुंहिंजे बचनि जे लाइ सामान सीधो वठी वञा। चए अदा भले ठीकु आहे, तूं हाणे हीअं कर, राति थियण वारी, हींअर हाणे केॾांहुं वेंदे, शहर अञा परे अथई, तो अॼोकी राति मूं वटि रही पोइ मानी खाई करे हेॾां होॾां सुम्ही रह, ऐं सुबुह जॾहिं थिए त तोखे आउं पैसा ॾींदसि, पोइ तूं भले हलियो वञी शहर, सामान सीधो वठी ऐं पोइ वरी पंहिंजे घर वञिजी। बकरार चवणु लॻो दादा चलो ठीकु आहे, ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, मथां राति थियण वारी आहे। हिते अची मानी वारो टाइम थियो, राति पइजी वई। उहो हमरा हिन वारो माइटु मानी खणी आयो, अची हिन बकरार खे मानी खाराई। त उहो हमरा चवणु लॻो उन बकरार खे यार ॻाल्हि ॿुध, हाणे तूं वेह हिते, मूंखे थोरो टाइम लॻी सघे थो, थोरी देरि खां पोइ आउं अचां थो, पोइ कचहरी वग़ैरह करियूं था। चए अदा चलो ठीकु आहे। मानी हिन खे उन हिन वारे माइटु खाराए करे ऐं पाण वरी थां वग़ैरह खणी वियो हलियो घर। हाणे हिन मानी खाधी, मानी खाई करे थोरे टाइम खां पोइ चवणु लॻो त हाणे कुझु हलां फिरां, कुझु घुमां, उन खां पोइ जेसितो हीअ अचे मुंहिंजो माइटु, पोइ कचहरी वग़ैरह करे ऐं पोइ सुम्ही रहां। हाणे बकरार उन महिल उथियो, ज़र हेॾां वञे ज़र हेॾां वञे, ईअं कंदे कंदे छा खणी पट ते हेठि ॾिसे त हिकिड़ी ॻाढ़ी थेली पई हुजे, ॻाढ़ी थेली पई हुजे पट ते किरियल, चांडो की राति हुजे। बकरार चवणु लॻो त ॻाढ़ी थेली पट ते पई आहे, ख़बर कोन्हे कंहिंजी आहे, ॾिसां त सही हिन में छा आहे। आयो अची खईं ऐं हेॾां होॾां उनखे खोले ॾिठी त अंदरि सोन जा सिक्का पिया हुजनि, थेली सोन जे सिकनि सां भरियलु हुजे। हीउ तजब में पुॼियो, चवणु लॻो त अड़े हीअ सोन जा सिक्का आहिनि ॻाढ़ी थेली में, हेतिरा यका अलाए कंहिंजा किरिया, राति जो पहर लॻो पियो आहे, चांडोकी हुई। हाणे उहा थेली खईं, लॻो हेॾां होॾां ॻोल्हणु, दर हेॾां जाती पाए दर हेॾां जाती पाए, चवणु लॻो त मन कंहिंजी हुजे त वञी उनखे ॾियां। घणी ॻोल्ही हेॾां होॾां, पर हिनखे केरु नज़र कोन आयो, चवणु लॻो त ख़बर कोन्हे कंहिंजी आहे। खणी वरी उन विहाणे जे हेठि सिरांदीन रखी आई, माना खट ते वेही रहियो। थोरी देरि खां पोइ हिन वारो माइटु बि अची उते कड़को कयो। हिन उन वारे माइट खे न ॿुधायो त का सोन जी थेली जेको आहे सो माना मिली आहे, का ॻंढड़ी का ॻोथरी मिली आहे, मूंखे ॻाल्हि हुन सां कोन कई। कचहरी करे हेॾां होॾां ही सुम्ही रहिया। बकरार जो सुतो पियो हुजे त राति जो हिन खे ख़्वाबु आयो। ख़्वाबु आयो त हिकिड़ो ख़्वाब में अच्छे कपिड़नि वारो नूरानी चहिरे वारो हमरा हिन जे ख़्वाब में आयो। सो हिन खे चवणु लॻो बकरार खे त बकरार ॻाल्हि ॿुध,
जेका अमानत तोखे या मिली है, जेका या ॻोथरी ॻाढ़े रंगी जेका मिली है, जंहिंमें सोन जा सिका आहिनि, या तुंहिंजी आहे, या कंहिंजी बि किरी कोन्हे, न कंहिंखे ॻोल्ह न कंहिंखे ॾे, ही तुंहिंजी आहे। ही तो सखावत कई, उन्ही मासूमनि बचनि खे तो घेटो पंहिंजो ज़बह करे उन मासूमनि खे तो खारायो, उन माई खे तो खारायो जेके 2 ॾींहं वीचारा बुख ते वेठल हुआ। हुननि तोखे दुआऊं ॾिनियूं, एतिरियूं हुननि तोखे दुआऊं ॾिनियूं जो अलाह तोते राज़ी थी पियो, ऐं हीअ अलाह जी तरफ़ां तोखे मिलियल आहे। हीअ सिर्फ़ु तुंहिंजी आहे, हिन जो हक़दार तूं आहीं, कंहिंखे न ॾिजां, ऐं या तूं पाण वटि ई रख। इते जॾहिं हुन बकरार इहो ख़्वाबु जॾहिं माना हिन जी माना आयो निंड में, त टुप ॾेई उते निंड मञा उथी पियो, चवणु लॻो त वाह वाह मुंहिंजा मौला, बिल्कुलु तूं थोरो कंहिंजो बि रखी कोन थो। जेकर माण्हू तुंहिंजी राह में कुझु करे थो या अहिड़ो कमु करे थो, मासूमनि खे खाराए या ॾिए थो या माण्हू करे थो, त बेशक तूं थोरो कंहिंजो रखी कोन थो, उनखां ॿीणूं टीणूं चोणूं ॾीं थो। मुंहिंजे घेटे जी रक़म छा, इन खां वधीक तो मूंखे ही सोन जा सिका ॾिना आहिनि। अलाह साईं तुंहिंजा थोरा आऊं लाहे बि नथो सघां, बिल्कुलु ॾियण वारो तूं ई आहीं, या अलाह साईं तो वटि देरि आहे अंधेरु कोन्हे। हाणे उन महिल एतिरो कुझु चई अलाह खे यादि करे ऐं दुआ वग़ैरह करे ॾांहुं वरी सुम्ही रहियो। ख़ैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, हमरा हिन वारो माइटु उथियो सो वियो, चांहि खणी आयो, अची हिनखे चांहि पियारी, चांहि पियारे करे वरी वियो थां वञी रखी आयो, घरां पैसा खणी आयो। पैसा खणी आयो, अची हिनी बकरार खे ॾिना। बकरार चवणु लॻो त अदा माइट ॻाल्हि ॿुध, पैसा मूंखे नथा खपनि। चई अदा छो तोखे पैसा नथा खपनि, तूं हासे करे हुतां आयो आहीं, ऐं राति माना तो मूंखां पैसा घुरिया कल्ह, ऐं अॼु जॾहिं तोखे पैसा ॾियां थो, पैसा छो नथो खणी। चई अदा ॻाल्हि ॿुध, आऊं पैसा नथो खणा, मूं तुंहिंजी आज़माइश पे वरिती, मूं चयो त हाणे मुंहिंजो माइट मूंखे ॾिए थो पैसा या कोन थो ॾिए, पर तुंहिंजी दिलि दरिया ऐं तो जेको आहे सो मुंहिंजी मदद पे कई, त बसि मुंहिंजे लाइ इहो बि जाम आहे, पर तोखे कुझु आऊं बि ॾियणु थो चाहियां। चई अदा तुंहिंजी मर्ज़ी आहे, बहरहाल तूं मुंहिंजी आज़माइश पे वठी भले वठि, पर बहरहाल मुंहिंजो जेको हाल आहे तोसां आऊं ॿधल आहियां। चई न अदा का ॻाल्हि कोन्हे। बकरार उन महिल 3 4 5 सिका सोन जा कढी उन ॻोथरी मञा हिन वारे माइट खे ॾिनी। हिन वारे माइट ॾिठो सोन जा सिका 4 5, सो हैरान थी वियो, सो चवणु लॻो नी बकरार खे त अदा ॻाल्हि ॿुध, इहे सोन जा सिका तो किथां आंदा ऐं मूंखे ॾीं पियो छो। चई अदा हाणे मसइलो इहो आहे जो मूंखे अलाह साईं तमामु जाम गंज ॾिनो, मूं वटि माल उनजो वाधारो तमामु जाम थी हलियो, पोइ मूं माल खपायो कयो, अञा बि शुक्र आहे मूं वटि माल बीठो आहे, पर उहो माल जेको वाधारे वारो तमामु जाम सो मूं खपाए करे पोइ उन मज़ा मूं सोन जा सिका ठाराए पाण वटि रखिया हुउमि। तो हाणे उनजे करे ई तोखे यार ॾियां थो, छो त तुंहिंजी मूं आज़माइश वरिती ऐं तो मुंहिंजी बिल्कुलु मदद करणु पे चाही। तो जेको मदद करे थो यार उनखे माण्हू ईअं थोरी छॾींदो। हीअ वटि हीअ 4 5 सिका सोन जा तोखे ॾियां थो, रख मुंहिंजे तरफ़ां। इते उहो चवणु लॻो हिन वारो माइट त अलाह साईं तोखे अञा बि वधीक माल ॾे, तुंहिंजी रोज़ी रिस्क में बरकत ॾींदो, त इहा असांजी इहा ई दुआ आहे, अलाह साईं तोखे कामयाबु कंदो अञा बि अॻिते। तो हाणे उन महिल हिन 4 5 6 सिका उनखे ॾिना। तो हाणे चवणु लॻो बकरार उन माइट खे, दादा ॻाल्हि ॿुध, हाणे आउं वञा थो शहर मां वञी सामान सिधो वठां ऐं पोइ वरी पंहिंजे घर वञा थो, कल्ह खां वठी निकितल आहियां, मुंहिंजा बच्चा बुख ते आहिनि। चई अदा भले ठीकु आहे। माइट खां मोकिलाए उहो बकरार उतां ई वरी शहर ॾांहुं रवानो थियो। हलंदे पंधु कंदे आयो शहर में। उहो हिकिड़ो सोन जो सिको हुन उते खपायो, हिनखे ठीकु ठाक पैसा उन में मिलिया। पोइ उन मज़ा जेके बि ज़रूरत मूजिबि घर जो सामान सीधो जेको हो सो हिन वरितो, उतां वठी करे उहो सामान सीधो ऐं मथे ते रखी हाणे अचे पियो उहो रस्तो वठियो, पंधु कंदो अचे पियो, अची उन जॻह तां हिन जो गुज़र थियो, त उतां उहो साॻी हमरा जेको 7 घेटा काए वियो विकणणु, सो बि अची हिनखे मिलियो। हाल वाल हिननि कया, चई अदा ॾे ख़बर माल वग़ैरह विकिणी आहे न। बकरार चवणु लॻो हुन खे, चई अदा माल त विकिणी आहे, पर इहा ॻाल्हि न पुछा कर, कमु जेके मूंसां थिया सो मूंखे ख़बर आहे। चई अदा तोखे छा थियो। बकरार पुछा करणु लॻो, जंहिं वटि 7 घेटा हुजनि उन हमरा वटि। उहो हमरा चवणु लॻो त यार मसइलो इहो, तूं जीअं हितां मूंखां टुटी हिन रस्ते खां वेलियो अॻियां। चई हाओ। चई पोइ आऊं त निकिरी वियुसि पंहिंजो रस्तो वठी। चई अॻियां जबल ऐं पहाड़ी वारो इलाइक़ो हुजे, पोइ अची 7 घेटा मूंसां गॾु साण हुजनि। अची वई बरसाति, हवा तमामु जाम, मींहुं तमामु जाम अची हलियो। चई हाओ। चई पोइ एतिरो बरसाति एतिरे मींहुं आयो जो पहाड़ी इलाइक़ो हुजे, उन मंझि मुंहिंजा यार 4 घेटा लुड़ी हलिया, मरी हलिया। बाक़ी 3 बचा, सो 4 ई मुंहिंजा यार माना मरी हलिया घेटा। पोइ 3 घेटा जीअं तीअं करे उन्हनि खे मूं शहर पुॼायो। पोइ उन्हनि टिनिनि खे मूं खपायो।
4 घेटा यार मुंहिंजा माना ईअं मींहुं बरसाति उन पाणी में माना पाणी जे करे मरी हलिया। चई अड़े वाह जो कमु तोसां थी अची तूं ॾे ख़बर ई सामान थी थो वठी तुंहिंजे माइट पैसा तोखे ॾिना। चई अदा शुक्र अलाह जो गंज मिली आया मुंहिंजे माइट त मूंखे ॾिना पर मूं उनखां कोन खयां। पर मसइलो इहो आहे जेका क़ुर्बानी मूं ॾिनी जेको उन मासूमनि खे घेटो मूं ज़बह करे खारायो कयो ऐं पोइ अलाह मूं ते राज़ी थी पियो। मूंखे उन जी जॻह ते टीणूं चवणूं ॾहूण मूंखे सोन जा सिक्का उन जी गंढड़ी उन जी ॻोथरी मूंखे मिली। सॼी ॻाल्हि वाज़े करे ॿुधाई त हाणे अलाह जा थोरा लाइ नथो सघां। बिल्कुलु अलाह कंहिंजो थोरो यार रखे कोन थो वापसी करे थो। त उन मासूमनि जी दुआ जे करे उन माई जी दुआ जे करे अलाह साईं मूं ते राज़ी थी पियो। हीअ शइ मूंखे मिली। हिते उहो हमरा चवणु लॻो जंहिं वटि 7 घेटा हुआ सो चवणु लॻो त यार तुंहिंजी ॻाल्हि भली आहे। तो उन महिल मूंखे चयो पिए त अधु घेटो तुंहिंजो अधु घेटो मुंहिंजो। तो ज़बह करे जेकर आउं बि उन टाइम ते हा करियां हा भरिया मुंहिंजी दिलि में बेईमानी लालच मूं हा कोन कई। जे अगरि आउं ईअं करियां हा त मुंहिंजा 4 घेटा वञनि कोन हा मूंखे बि फ़ाइदो ऐं नफ़ो थी विया। ॾिनमि कोन अधु घेटो कोन ॾिनमि मुंहिंजी जॻह ते मूं मुंहिंजा 4 घेटा विञाए छॾिया। बसि हिननि ॿिन्हिनि इहे ॻाल्हियूं मुआड़ियूं कयूं त हिते हू मथे ते हथु ॾेई वेहणु लॻो। हमरा चवणु लॻो त यार अलाह जी राह में बिल्कुलु ॾियणु खपे ज़कात ॾियणु खपे कुझु न कुझु ख़ैरात अलाह जी राह में ॾियणु खपे त वरी वापसी थी मिलंदी ॿीणी टीणी चवणी थी। पर बहरहाल मूं ईअं न कयो। बसि इहो हाल मथो पिटींदो रहियो ॿुधायईं। पोइ वरी निकिरी पिया। हाणे उहो हमरा मोकिलाए पंहिंजे हिसाब सां निकिरी पियो। हीअ बकराड़ वरी आयो सखी बकराड़ हुजे तो वरी उतां गुज़रियो। चवणु लॻो त वञी ॾिसां त टिनी मासूमनि ऐं उनजी माना माउ खे ॾिसां हाल वाल वठां त हिननि वारो पीउ आयो हले कोन आयो त अञा बि उन्हनि वारो पीउ न आयो हुजे। चवणु लॻो त बाबा हाणे पीउ अञा आयो न। चई न अञा कोन आयो आहे। चई पोइ हाणे न आयो त पोइ हाणे ख़बर कोन्हे किॾां वियो आहे मन अची वञे पर आउं अव्हांखे कुझु ॾियो थो वञा। उन महिल कुझु सोन जा सिक्का कढी करे वरी उन मासूमनि जी जेका माउ हुई उन मासूमनि खे ॾेई उहे कुझु सिक्का चवणु लॻो त हाणे हीअ अव्हांखे कुझु ॾियां थो हिन वञा पंहिंजो जान वग़ैरह कुझु हलायो अमी कुझु सवला थी वेंदो। वरी बि अञा बि हूअ दुआऊं ॾींदा रहिया इन खे उन्हनि खां मोकिलाए करे वरी उहो सीधो सामान खणी वरी निकिरी पियो। हाणे अचे पियो सोन जी गंढड़ी जेका ॻाढ़ी थेली उनमें सोन जा सिक्का तमामु जाम आहे। पोइ बि सखावत कंदो पिए आयो अची पंहिंजे घर पुॻो। ज़ाल पुछा करणु लॻी त ॾे ख़बर तो तमामु जाम देरि करे छॾी। सुबुह वारो कल्ह सुबुह वारो निकितल में तोखे शाम ताईं माना वापसी अचणु खपे ऐं तो 2 ॾींहं लॻाए अॼु ॿिए ॾींहुं आयो ई ख़ैर तोसां। चई इहा ॻाल्हि न पुछ। चई छा थियो आख़िर सॼी ॻाल्हि करे पंहिंजी ज़ाल खे ॿुधाइनि। चई हीउ मसइलो हीअं थी हलियो ऐं अलाह ॾियण वारो आहे वरी मूंखे हीअं हेतिरो ॾिनी। ज़ाल ॾाढी ख़ुशि थी सां चवणु लॻी त भेण वाह जो कमु थी वियो भलो कमु थी हलियो। तो हिकिड़ो घेटो ज़बह करे अलाह जी राह में ऐं उन मासूमनि खे तो खारायो। उन मासूमनि जूं दुआऊं रंग लाथो ऐं हुननि दुआ कई त अलाह पाण खे ॾहूण ॾेई छॾियो। जी बिल्कुलु ॾियण वारो रब साईं आहे जंहिंखे पाण खे माना पाण खे ॾहूण चवणु ॾेई छॾियो आहे। जी इहो त कमु पाण भलो आहे अलाह जी राह में जी पाण अञा बि ॾींदासीं। हाणे जॾहिं हिनखे सोन जी गंढड़ी उहा मिली वई माना सोन जे सिकनि जी ठीकु ठाक। पोइ उन मज़ा हिन हिकिड़ो पंहिंजे हिसाब सां माना ठीकु ठाक घरु ठारायो। हिन जा 4 मासूम ॿार हुआ पंहिंजे हिसाब सां। सो हिन वटि कुझु न कुझु इहे ॿकरियूं कुझु रिढूं अञा हुयूं ऐं अञा बि कुझु वरितई कुझु माण्हुनि खे ॾिनई ऐं हिन जो सिलसिलो हिन जी सखावत बकरार जी अञा बि हलंदी रही। अलाह जी राह में ॾींदो रहियो। को ग़रीब अचे को बेवा औरत अचे या केर बि अचे हिन वटि त हीअ पंहिंजी सखावत जे हिसाब सां उन्हनि खे ॾींदो रहियो ऐं अलाह जी राह में उन माल मजा बि ख़ैर ख़ैरात कंदो रहियो ज़कात ॾींदो रहियो। अलाह साईं हिन खे ॿीणूं टीणूं ॾींदो रहियो। जिथे ही हिकिड़ी शइ ॾिए त उनखे चवणु थियो मिले। जिथे ही 4 शयूं माना ॾिए त उनखे 20 25 थियो मिले। माना एतिरी जेतिरो ही ॾिए एतिरो हिन खे माना अलाह जी राह में वरी वापसी मिले। हाणे ईअं कंदे कंदे माना हीअ अमीर थी हलियो ठीकु ठाक थी हलियो। हिन जा ॿार बचा जेके हुआ से कुझु नियाणियूं बि वॾियूं थियूं कुझु छोकिरा जेके हुआ से बि हिन जा अची वॾा थिया। पोइ उन्हनि जूं शादियूं कराई उन्हनि खे परिणाए हिन वटि मिल्कियत ठीकु ठाक थी वई। पर हिन जी सखावत हिन जो सिलसिलो इहो हलंदो रहियो अलाह जी राह में ॾियणु लॻो ख़ैर ख़ैरातूं कंदो रहियो सुखियो थींदो रहियो सवलो थींदो रहियो। अलाह जी यादि में हुजे अलाह जी इबादत कंदो रहियो ऐं हिन खे ॿीणूं टीणूं मिलंदो रहियो। सो दोस्तो हिन कहाणी मज़ा सबक़ु उहो मिले थो त बिल्कुलु सखावत माण्हू खे ॾेखारणु खपे। हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेको माल मिल्कियत गॾु कंदा आहिनि पर अलाह जी राह में ख़ैर ख़ैरात न कंदा आहिनि। पोइ हिकु ॾींहुं उहे मरी वेंदा आहिनि जेका उहा मिल्कियत उहा दौलत हुन जे कम जी कोन्हे।
पर जेको बि हुजे पंहिंजे हिसाब सां अल्लाह जी राह में ॾियणु खपे त उनखे ॿीणो टीणो थी मिलंदो। हिन दुनिया में त मिलंदो, हिन दुनिया में त सवलो हूंदो ऐं अहिड़े ग़रीबनि मिसकिननि खे ॾींदो जेके बि हिनखे दुआऊं ॾींदा ऐं हिन जी आख़िरत बि भली थींदी। त अहिड़ी मिल्कियत कहिड़े कम जी जेका गॾु करे आख़िर में माण्हू मरी वञे ऐं अल्लाह जी राह में बि न ॾे, ख़ैर ख़ैरातूं बि न करे, त उहो कहिड़े कम जूं। त हीउ सख़्शी बकरार हो, पंहिंजी सखावत कंदो रहियो, जीअं अल्लाह जी राह में बि ॾींदो रहियो, हिन दुनिया में बि सवलो हो त आख़िरत बि हुनजी सवली थी वेली। सो दोस्तो, उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। कहाणी पंहिंजी पुॼाण ते पुगी, वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।